सिंध में नंढे कद ऐं कमज़ोर ॿारनि जी सेहतमंद रखण लाइ वर्ल्ड बैंक जे कर्ज़ ज़रिए सेहत खाते पारां 325 अरब 79 करोड़ रुपयनि वारी रिथा मंज़ूर कई वई आहे। उहे अरबें रुपया किथे ख़र्च थींदा? आवाम खे इलाज मिलंदो या वरी उहे ई अरब रुपया सिर्फ़ कागज़ी कारवायुनि ताईं रहंदा? उन जी वधीक छिरकंदड़ तफ़सील लाइ असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर, अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। सिंध वासियो, अॼु असीं अवां खे सिंध जे सिहत खाते बाबति अहिड़ा सरकारी दस्तावेज़ ॾेखारण वारा आहियूं जिन में वर्ल्ड बैंक जे सहकार सां अरबें रुपयनि जी मनसूबनि जा तफ़सील मौजूदु आहिनि। इन्हनि दस्तावेज़नि मूजिबि सिंध में ॿोॾि सबबि तबाह थियल इस्पतालनि, बुनियादी सिहत मर्कज़नि ऐं रूरल हेल्थ सेंटरनि, तालका इस्पतालनि, एम्बुलेंसनि, मोबाइल मेडिकल वैन्स, लेबॉर्ट्रियुनि, जदीद तबी सामान ऐं ॿिनि मनसूबनि ते अरबें रुपया ख़र्च थियणा आहिनि। पर सभ खां अहम उहो सवाल आहे त छा उहे अरबें रुपया वाक़ई आवाम जे इलाज ते ख़र्च थींदा या वरी माज़ी जीअं उहे मनसूबा बि सिर्फ़ु फ़ाइलनि ताईं महदूद रहंदा? सरकारी दस्तावेज़नि मूजिबि ही मनसूबो सिंध इंटीग्रेटेड हेल्थ एंड पॉपुलेशन प्रोजेक्ट जे नाले सां हली रहियो आहे, जेको वर्ल्ड बैंक जे लोन नंबर 73-370 तहत शुरू कयो वियो आहे। मनसूबे जो मक़सदु माउ ऐं ॿार जी सिहत बहितर बणाइण, ॿोॾि मुतासिर सिहत मर्कज़नि जी बहाली, एमरजेंसी सिहत जूं सहूलियतूं मज़बूत करण ऐं सॼे सूबे जे सिहत वारे निज़ाम खे जदीद बणाइणु आहे। हाणे अचो इन्हनि मनसूबनि जी रक़म ॾांहुं हलूं था। दस्तावेज़नि मूजिबि 121 ॿोॾि मुतासिर बुनियादी सिहत मर्कज़नि जी ॿीहर तमीर लाइ लॻभॻि 56 अरब 75 करोड़ रुपयनि जो मनसूबो तयारु कयो वियो आहे। पर हैरत अंग्रेज़ तौरु उहो टेंडर बाद में रद्द कयो वियो। उन खां पोइ साॻे मक़सद लाइ नओं मनसूबो तयारु कयो वियो, जंहिं तहत सॼी सिंध में बुनियादी सिहत मर्कज़नि जी तमीर लाइ लॻभॻि 54 अरब 73 करोड़ रुपयनि जा नवां मुआहिदा कया विया। सिर्फ़ु बुनियादी सिहत मर्कज़ ते ई न, पर तालका इस्पताल ते बि अरबें रुपया ख़र्च थियणा आहिनि, जंहिंमें हैदराबाद मीरपुर ख़ासि डिवीज़न जी तालका हेडक्वार्टर इस्पतालनि जी बहाली लाइ लॻभॻि 38 अरब 80 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त लाड़काणे ऐं सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे हेडक्वार्टर इस्पतालनि लाइ बि लॻभॻि 38 अरब 80 करोड़ रुपयनि जा अलॻि मनसूबा मंज़ूर कया विया आहिनि। वर्ल्ड बैंक कर्ज़ रथान में रूरल हेल्थ सेंटरनि लाइ बि वॾी रक़म मुख़्तस कई वई आहे, जंहिंमें लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जी RHCs लाइ लॻभॻि 43 अरब 58 करोड़ रुपया ऐं मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿिनि इलाइक़नि जी रूरल हेल्थ सेंटरनि लाइ लॻभॻि 55 अरब 10 करोड़ रुपयनि जा मनसूबा जारी कया विया आहिनि। 173 सरकारी डिस्पेंसरियुनि जी बहाली ऐं तालका इस्पतालनि जी अपग्रेडेशन ऐं रूरल हेल्थ सेंटरनि जी जदीद बणाइण लाइ बि अरबें रुपया रखिया विया आहिनि। दस्तावेज़नि मूजिबि डिस्पेंसरियुनि जी बहाली, तालका हेडक्वार्टर इस्पताल जी अपग्रेडेशन ऐं RHC जी बहितरी लाइ लॻभॻि अरबें रुपयनि जा मनसूबा शामिल आहिनि। हाणे अचो त ॻाल्हि करियूं तबी सामान जी दस्तियाबी जी। दस्तावेज़नि मूजिबि 143 सरकारी डिस्पेंसरियुनि लाइ जदीद तबी सामान ख़रीद करण लाइ लॻभॻि 13 अरब 91 करोड़ रुपयनि जा रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त 95 रूरल हेल्थ सेंटरनि जी लेबर रूम्स लाइ लॻभॻि 9 अरब 9 करोड़ रुपया ख़र्च थियणा आहिनि, पर उहे टेंडर बि रद्द कया विया, बाद में ॿीहर जारी कया विया। सिहत खाते लाइ 60 जदीद एम्बुलेंसनि जी ख़रीदारी ते लॻभॻि 15 अरब 15 करोड़ रुपयनि जा टेंडर जारी कया विया, जेके बाद में रद्द थियण खां पोइ ॿीहर जारी कया विया। उन खां अलावा मयारी बेसिक लाइफ सपोर्ट्स एम्बुलेंसनि जी ख़रीदारी पिणु मनसूबे जो हिसो आहे। हिन वॾे मनसूबे में सिर्फ़ु इस्पतालनि ऐं एम्बुलेंसनि ते ई शामिल न आहिनि, पर 30 एम्बुलेंसूं, मेडिकल वैन्स, 5 मोबाइल लेबॉर्ट्रियूं, रत जे बैंकनि जो क़याम, IT सामान, एंडर एंड टैलेंटेड मल्टी माइक्रो ट्रेंटेड डिस्पेंसरिन्स प्लांट, पाणीअ जी मयार जा टेस्ट, ऑडिट, डिज़ाइन्स ऐं सुपरविज़न में प्रोजेक्ट मैनेजमेंट जा
केतिरा ई मुआहदा पिणु शामिल आहिनि। हाणे असल सवाल आवाम जो आहे त सिंध जी सरकारी इस्पतालनि में अॼु बि केतिरनि ई जायुनि ते दवाउनि जी खोट, डॉक्टरनि जी घटिताई, ख़राबु एम्बुलेंस सर्विस ऐं बुनियादी सहूलियतुनि जी अणवध जूं शिकायतूं मौजूदु आहिनि। अहिड़े सूरत हाल में जॾहिं अरबें रुपयनि जा मनसूबा साम्हूं अची रहिया आहिनि त अवाम जो उहो सवाल जाइज़ आहे त छा हिन भेरे उहे मनसूबा वक़्त ते मुकबल थींदा? छा ख़रीदारी मुकमल शफ़ाफ़ियत सां थींदी? छा माज़ी वांगुरु टेंडर रद्द थियण ऐं मनसूबे में देर जा सिलसिला ख़तमु थींदा? ऐं सभ खां अहम ॻाल्हि, छा सिंध जे अवाम मरीज़नि ताईं इन्हनि अरबें रुपयनि जो हक़ीक़ी फ़ाइदो पहुचंदो? उहे सवाल अॼु बि मौजूदु आहिनि ऐं इन्हनि जा जवाब सिर्फ़ु वक़्तु, शफ़ाफ़ अमल दरामद ऐं सख़्तु निगरानी ई ॾेई सघंदी। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अहिड़ियूं सरकारी दस्तावेज़नि जे बुनियाद ते वधीक तहक़ीक़ाती रिपोर्टूं अव्हांखे ॾिसणियूं हुजनि त पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो शेयर कयो ऐं असांजे फेसबुक खे फॉलो लाज़मी कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।